अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मुंहिंजो पहिरियों विलेज आहे ऐं इंशाअल्लाह मां ऐं वली मोहम्मद मलाह उर्फ साहिबाणी वञूं था बंगाली मार्केट घुमण सऊदी अरब में ऐं इंशाअल्लाह तव्हांखे बि अंदरां हली दीदार कराईंदासीं। त वाक़ई त चवंदो त वाक़ई बंगाली मार्केट आहे या असांजो शहर बूबक आहे। अलाह ख़ैर कयो, संग सां गॾु तव्हांखे हीअं ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। दोस्तो वली मोहम्मद अचे थो छा थो चओ हिकिड़ो मिंट। अॼु तोखे वठी थो वञा बंगाली मार्केट घुमण सऊदी अरब में। हा, अॼु तोखे बंगाली मार्केट घुमाऊं था। असां वञूं था, हाणे पुॼण वारा आहियूं, देरि न आहे। साम्हूं जेको आहे बंगाली मार्केट आहे। हाणे असांखे ॻोल्ही आहे कार पार्किंग, असांजी गाॾी जी पार्किंग किथे थी मिले ॾिसूं। असां गाॾी बीहारजी हिते ऐं हाणे असां जेको आहे पंधु वेंदासीं हेॾे, छो त अॻिते गाॾी जॻह न हूंदी आहे। समोसा पकोड़ा पिया आहिनि, हेॾां चटणियूं, सामूली सां बर्गर। असांखे वठणा टमाटा बंगाली मार्केट में, करेला, हर चीज़ हिते मिले थी। अंडा पिज़्ज़ा, हेॾे किचिरो ॾिसो हेॾे। हिते बि साॻा ई रोड, खॾा ऐं खुॿा ॿुध न, नवां रोड ॾसे सऊदी में तव्हांखे असां चरियो। दोस्तो असल में असांजो अॼु विलेज एतिरो पूरो थियो, छो त हिते सऊदी अरब में वीडियो जेको आहे न भरण जेको आहे त ॿिए कंहिंजो माना जुर्म आहे। अगरि कंहिं ॾिसी वियो त चवंदो मुंहिंजो वीडियो छो थो भरी, उन ते जुर्मानो आहे, इन करे सख़्ती थी वई आहे घणी। बसि पंहिंजो वीडियो भरे तव्हांखे टमाटा वठी आयासीं बंगाली मार्केट तां। महिरबानी संगत जी।